उडेरो लाल वेझो मुड़स ज़ाल मथां तशद्दुद करे घरां कढी छॾियो। औरत ॿारनि समेत दरपदरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर। उडेरो लाल जे ॻोठे नौबत मरी भरिसां दरगाह अबन शाह जी रहवासण परी ज़ाल शाहनवाज़ ख़ासखेली पंहिंजी माउ दरिया ख़ातून भाउ हसन ख़ासखेली सां गॾिजी प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे ॿुधायो आहे त संदसि मुड़ुस मवाली क़िस्म जो माण्हू आहे। हू रोज़ानो नशे में धुत थी मथस तशद्दुद करे थो। हुन चयो त अॼु त खेसि ॿारनि समेत घरां बि कढी छॾियो आहे, जंहिं करे ॿारनि समेत दरपदरी वारी ज़िंदगी गुज़ारे रही आहियां। मुड़ुस हथां बेदख़ल थियल औरत जी अमड़ ऐं संदसि भाउ ॿुधायो त संदन न्याणी ते मुड़ुस तशद्दुद करे घरां बि कढी छॾियो आहे, जेका हिन वक़्तु ॿारनि समेत दरपदरी वारी ज़िंदगी गुज़ारे रही आहे। हुननि एसएसपी मटियारी ऐं एसएचओ ॾेरोलाल स्टेशन खां मुतालबो कयो आहे त संदन न्याणी ते तशद्दुद करे ज़ोरी ज़बरदस्ती घरां कढी छॾींदड़ ज़ालिम मुड़ुस खे गिरफ़्तार कयो वञे ऐं न्याणी सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची